अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं फ़हीम अली बिल्कुल उर्फ पखी जी तो ॾिसी रहिया हो पखी टीवी। जी हाँ बिल्कुल दोस्तों, पखी टीवी में अॼु हिकु वॾो इशू ऐं हिकु वॾी ॻाल्हि मां ज़ाहिर कंदुमि तव्हां ॾाढो। 5 ॾींहंनि खां सोशल मीडिया ते हिकु वॾो इशू हली रहियो हुयो, तमामु वॾी ॻाल्हि हली रही हुई। तमामु घणा नुमाइंदा, तमामु घणा रिपोर्टर इन ॻाल्हि ते पोयां लॻा, पर इहा ज़ाहिर न थी सघी। अॼु मां उहा ॻाल्हि ज़ाहिर कई आहे। जी हाँ दोस्तों, पखी टीवी में अॼु ब्रेकिंग न्यूज़ इहा आहे त गामू जो भाउ कुझु अरसे खां गुम थी वियो हो। अॼु मां हुनखे हथु कयो आहे। जी हाँ दोस्तों, त उहा ॻाल्हि अॼु मां महिनत ऐं जाखोड़ खां पोइ ज़ाहिर कई आहे त गामू जो जेको भाउ हो गुम थी वियो हो। अॼु मां उहो ज़ाहिर कयो आहे। गामू तमामु परेशान आहे त हुनजो भाउ कराची कमाइण आयो ऐं गुम थी वियो। अॼु गामू जो भाउ मूं हथु कयो आहे ऐं गामू तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां परेशान न थियो। ॿुधो आहे त गामू खाइण पीअण बंदि करे छॾियो आहे। तव्हां जेको वणेव खाओ, जे होटल ते वणेव खाओ। अॼु गामू जे भाउ सां तव्हांखे मिलायूं था। जी हाँ दोस्तों, ही आहे गामू जो भाउ ऐं ही आहे गामू जो भाउ ऐं गामू जे भाउ खे असां किरायो ॾींदासीं। गामू जो भाउ शिकारपुर विधो। गामू तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजो भाउ मूंखे मिली वियो ऐं इज़त भरी मां तव्हांखे मोकिलियांसि थो। वॾी महिरबानी दोस्तों।